ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं। सिंध काबीना वज़ीर आज़म जी हिदायत कराची ऐं टंडे मोहम्मद खान में दानिश स्कूलनि लाइ ज़मीन जी अलॉटमेंट जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो, जंहिंमें सूबाई वज़ीरनि, सलाहकारनि, ख़ासि मददगारनि ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान टंडे मोहम्मद खान में दानिश स्कूल क़ाइमु करण लाइ 12.2 एकड़ ज़मीन अलाट करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे, जॾहिं त सिंध काबीना तरफ़ां लैंड रेवेन्यू एक्ट में तरमीम जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सिंध काबीना थर्ड पार्टी मोटर इंश्योरेंस ते सेल्स टैक्स 15% घटि करे 5% मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। वॾे वज़ीर चयो त अक्सर हादसनि जी सूरत में मुतासिरनि खे मुआवज़ो नथो मिले। सिंध हुकूमत अहिड़ा क़दम खणंदी जंहिंसां मुतासिरनि खे मुआवज़ो मिले। इंश्योरेंस क्लेम्स लाइ 24 कलाक हेल्पलाइन क़ाइमु कई वञे। इजलास दौरान सिंध काबीना तरफ़ां मोटर व्हीकल एक्ट जी शिकर 19 ऐं 20 में तरमीम जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। काबीना तरफ़ां सिंध गवर्नमेंट रूल्स ऑफ बिज़नेस 1986 खे अपडेट करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। CCI बाबति मामला SSG एंड CD खां वापसि वठी IPC खाते हवाले करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। वॾे वज़ीर चयो त तरमीम सां ज़मीनुनि जो रिकॉर्ड डिजिटलाइज़ेशन ऐं ट्रांसफर ऑफ टाइटल सिस्टम लागू थींदो। अहम ख़बर आहे, सिंध काबीना वज़ीर आज़म जी हिदायत ते कराची ऐं टंडे मोहम्मद खान में दानिश स्कूल लाइ ज़मीन जी अलाटमेंट जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे।